नाज़रीन, सुप्रीम कोर्ट आर्टिकल 63A बाबत फ़ैसिलो कालअदम करार ॾेई छॾियो। चीफ जस्टिस पाकिस्तान काज़ी फ़ाइज़ ईसा जी सरबराही में 5 रुकनी लार्जर बेंच आइन जे आर्टिकल 63A जी तशरीह बाबत नज़रसानी अपीलुनि ते ॿुधणी कई। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ तरफ़ां बैरिस्टर अली ज़फ़र दलील ॾिना, पर उन खां पोइ हिन बेंच जी जोड़जक ते एतिराज़ उथारींदे ॿुधणीअ जो हिसो बणिजण खां इनकार करे छॾियो। जॾहिं त पाकिस्तान पीपल्स पार्टी तरफ़ां फारूक एच नाइक दलील ॾिना। चीफ जस्टिस पाकिस्तान नज़रसानी अपील जो फ़ैसिलो ॿुधाईंदे चयो त सुप्रीम कोर्ट बार एसोसिएशन जे नज़रसानी अपील गॾियल तौर ते मंज़ूर कई वञे थी। केस जो तफ़सीली फ़ैसिलो बाद में जारी कयो वेंदो। जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा चयो त आर्टिकल 63A जी तशरीह जे केस ते जस्टिस मज़हर आलम जो इख़लाक़ी नोट 3 जुलाई ते आयो, जॾहिं त बेंच जी अक्सरियत तफ़सीली फ़ैसिलो 14 अक्टूबर ते जारी कयो। जस्टिस मज़हर आलम खे पंहिंजी ज़िम्मेवारी जो अहसासु हो। जस्टिस जमाल मदोखेल रिमार्क्स ॾिना त अक्सरियती फ़ैसिले में चयो वियो आहे त वोट विझण ऐं ॻणप में फ़र्क़ु आहे। छा आइन में वोट विझण ऐं ॻणप हुजण जो फ़र्क़ु लिखियलु आहे? एडिशनल अटॉर्नी जनरल अदालत खे ॿुधायो त आर्टिकल 63A ते फ़ैसिलो तकरारी आहे। हिकु तरफ़ चयो वियो आहे त वोट बुनियादी हक़ आहे, गॾी बुनियादी हक़ पार्टी जी हिदायत ते ख़तम बि कयो वियो। पीपल्स पार्टी जे वकील फारूक एच नाइक चयो त हसबा बिल केस मूजिबि रेफरेंस ते राय जंहिं घुरी उन ते राय जी पाबंदी लाज़मी आहे। चीफ जस्टिस पाकिस्तान पुछाणो कयो त जेकॾहिं मुल्क जो सदर राय ते अमल न करे त छा उन जे ख़िलाफ़ु कार्रवाई थी सघे थी, जंहिं ते फारूक एच नाइक चयो त अदालत मुल्क जे सदर ख़िलाफ़ु कार्रवाई नथी करे सघे। फारूक एच नाइक नाराज़ मेंबर बाबति तहरीक इंसाफ़ जी आयशा गुलालाई केस जो हवालो ॾिनो, जंहिं ते चीफ जस्टिस उन खे चयो त अव्हां नालो ग़लति वरितो, शायदि अव्हां खे उन खां अवाम आॾो माफ़ी घुरणी पइजी वञे। जस्टिस जमाल मदोखेल रिमार्क्स ॾिना त गुलालाई पश्तो जो लफ़्ज़ आहे, जंहिंजो मतिलबु बि ॾिसी वठो। वकील फारूक एच नाइक चयो त 63A केस में अक़लियती जजिस जो फ़ैसिलो पहिरियां जारी थियो। सुप्रीम कोर्ट आर्टिकल 63A नज़रसानी केस जो फ़ैसिलो कालअदम करार ॾींदे गॾियल तौर ते नज़रसानी दरख़्वास्तूं मंज़ूर करे वरितियूं।